हेॾे आ सरमद साईं सां मिल तमाम थोरो सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते अॼु दादू में मोटरसाइकिल रैली रखियल आहे। उन ॾिस में ख़ैरपुर नाथन शाह मां पेटलफ जो काफ़िलो निकिरण जी तयारियुनि में आहे। हितां खां पेटलफ जो काफ़िलो निकिरंदो अॻिते खानपुर कक्कड़ ऐं उनखां पोइ दुरमहमद दोदाणी शाह असांजे पेटलफ जा उते उस्ताद साहिबान इंतज़ार में हूंदा। हीअ सॾु सिंध एम्प्लॉइज़ अलायंस तरफ़ां आहे जंहिंमें मुलाज़िमनि जो जेको आहे गुज़िरियल 4-5 ॾींहंनि खां कमु छॾ हड़ताल जारी आहे, जंहिंमें DRA जो मामिलो आहे, पेंशन जेको हिन रूल्स आंदो आहे उनजे ख़िलाफ़ ही सभु असांजा उस्ताद साहिबान गॾु आहिनि। न सिर्फ़ु उस्ताद साहिबान पर असां सम्झूं था त जेके बि 42 इदारा गॾु आहिनि उन्हनि सभिनी पंहिंजो भरपूर एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। हुक्मराननि खे अखियूं खोलणु घुरिजनि। हीअ असांजो काफ़िलो आहे पेटलफ जो, सभु साथी गॾु थिया आहिनि। असां हितां खां निकिरंदासीं दादू जे लाइ। अॼु दादू में सवें न पर हज़ारें मोटरसाइकिलुनि जी रैली निकिरंदी, जंहिंमें उस्ताद आहिनि, क्लर्क आहिनि, इरीगेशन जा आहिनि, आपाशी जा आहिनि, रोड्स जा आहिनि, 42 डिपार्टमेंट जेके आहिनि उन्हनि जा मुलाज़िम अॼु गॾिजी दादू में पंहिंजे ॿधीअ जो सबूत ॾींदा। असां चाहियूं था त हुक्मरान फौरी तौर जो नोटिस वठनि। सिंध हुकूमत खे सोचणु घुरिजे हीअ एहतजाज सिर्फ़ु 4 ॾींहंनि जो आहे। जेकॾहिं हिनखे असां वधाईंदासीं त सॼो कारोबार ठुप थी वेंदो। इनजे करे जेको कारो कानून आंदो वियो आहे उनजी सख़्तु लफ़्ज़नि में असां मज़म्मत कयूं था। न सिर्फ़ु मज़म्मत पर असां मज़ामत कंदासीं। अमली तौर सां मैदान में अची विया आहियूं। असांजा उस्ताद साहिबान सभु बीठा आहिनि। हिन खोलियो ॾे दुश्मन हर दस्तूर ना मंज़ूर ना मंज़ूर मुलाज़िम दुश्मन हर दस्तूर ना मंज़ूर ना मंज़ूर। हिकु मुल्क ॿ दस्तूर, हिकु मुल्क ॿ दस्तूर, हिकु मुल्क ॿ दस्तूर, हिकु मुल्क ॿ दस्तूर। पेंशन जो कारो कानून, पेंशन जो कारो कानून, पेंशन जो कारो कानून। मुलाज़िमनि खे DRA ॾियो, मुलाज़िमनि खे, सिंध जे मुलाज़िमनि खे, सिंध जे मुलाज़िमनि खे, सिंध जे मुलाज़िमनि खे, सिंध जे मुलाज़िमनि खे। हिकु मुल्क ॿ दस्तूर, हिकु मुल्क ॿ दस्तूर। पेंशन जो कारो कानून, मुलाज़िम दुश्मन हर दस्तूर, मुलाज़िम दुश्मन हर दस्तूर, मुलाज़िम दुश्मन हर दस्तूर। हिकु मुल्क ॿ दस्तूर। पेंशन जो कारो कानून, पेंशन जो कारो कानून, पेंशन जो कारो कानून। जेसी ना इंसाफ़ी रहंदी, जेसी ना इंसाफ़ी रहंदी, पेटे अलफ, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस, उस्ताद इत्तेहाद, मुलाज़िम इत्तेहाद, मुलाज़िम इत्तेहाद, मुलाज़िम इत्तेहाद। पेंशन जो कारो कानून, पेंशन जो कारो कानून। मुलाज़िम दुश्मन हर दस्तूर। हिकु मुल्क ॿ दस्तूर, हिकु मुल्क ॿ दस्तूर। पेटे अलफ, उस्ताद इत्तेहाद, मुलाज़िम इत्तेहाद, पेटे अलफ, उस्ताद इत्तेहाद, मज़दूर इत्तेहाद, मुलाज़िम इत्तेहाद, औरत इत्तेहाद। हिकु मुल्क ॿ दस्तूर। जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते, जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते, जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते। केरला साईं हेलो दोस्त के बिठा फोन करा ना इजाजत खातिर इजाजत अभी ना असा दोस्त के बिठा फोन करा रोड पे बिठा